चढ़ियो जानू तेहड़ा मुड़स अगर बुरा मुखे लगे तो तेरी लानती लकड़ का असांजे पोयों बाहि ज़रूर बारी आ न त असांजे ज़ालुनि जी इहा मजाल जो असांजे चवण ते असां सां गॾु न हलनि। अदा पंज जो कारो मुंह आ न त हाजी लकुण खे ताक़त आ जो असांजे विच में टंगाड़ आहे। अरे रे करा पानी प्यार बाहि लगी पई आ। हाँ हाँ हाणे हाणे वारो कर करा तूं सड़ी न पए। हाणे वञी ॿियो भरिया हाँ हाँ भेड़ तो तूं समझी दूनाड़ वरतो आहे अदर में सुल बाहि पई थी ॿरे शाख बि पाणी जी पिया न तॾहिं बि उञ न लहे। वॾा मुंहिंजा जिगरी बारगो तोखे दोस्ता मूंखे बा वाह जो ॾोघो लॻो अथव काछ जी का बला खाई आयो छा? ते हाणे भोंक बंदि करे पानी भरिया। वो ता मां चईंदी वॾेरे हरू भरू जो फ़ैसिलो त मञींदुसि बि कोन अने हरूअ भरूअ जी असांजे साम्हूं हैसियत कहिड़ी आहे? न न हुनजी हैसियत कहिड़ी आहे मुकड़ा तंहिंजी मोरे पूजी। अरे हे छा कारा सॼो दिलो खणी आयो ही हिकु हिकु गिलास भरे भरे मां त मरी वियो हुउसि यार वाह जो लॻो ही प्यार पानी वाह जाके आड़ा था बरने नेम जे अंदर में मार पयो छा कादो दव। अरे हल कारा उन लगी आहे ॾाढी वञ वञ ॿियो दिलो भरिया। वॾी ॻाल्हि आहे ओ जी नथो भरजे न ढापनी कोन था। अरे हल कारा अरे वञी पाणी भरिया ॼाई न मगज़ वारो अदड़ो कया न रत में ॻाढ़ो वञ पाणी भरिया भरे तो अचां वॾा खे छिता लॻा पिया हो। अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए त ज़ालूं असांखे पंहिंजो घर वापसि आणियूं कुझु बि करिणो पवे इज़त जो मसइलो आहे न त ॻोठे ते घिटियुनि में जेके नंढड़ा ॿार आहिनि इहे बि असांखे यो कंदा। खुट कोई न कर दा खुट कोई न कर अॻियां बि नूरल ऐं बूरल आहे ज़ालूं त असां हर हाल में आणींदासीं जहिड़ा करणा पिया त कंदासीं अदा छो त फशरी कए बि घणो वक़्तु थी वियो आहे असांजी बैटरी बि थोरी डाउन थी वई आहे इन करे तॾहिं माण्हू नूरल ऐं बूरल खां टिजंदा। सतगुरु मुंहिंजा दर भा हेठि नूरल नर एयो ए सिपाही मरोटा एयो बुध आए को मुल्क में राणो राणी यार गरीब माण्हुनि खे त माण्हू ये पापा ऐं नूला सम्झो ये चबाड़े खायो था वञनि गरीब माण्हू त वीचारो ॼाणो याओ ई कोन हो हाजी लकुण कंहिंजी ॻाल्हि थो करी बाबा हिन नूरल ऐं भूरल थियो उबतो ई सुबतो अहिड़ा दर्द अची याद अहिड़ा दर्द अची याद जीअं तो वणे न जीअं वेठा था उन्हनि वीचारनि जो मथो कूड़नि। ऐं बाबा हे गरीब त पापा ऐं लूलड़ा हे विकिणंदा न ॿियो छा कंदा पर तोखे गरीब कीअं ठची आने तोखे पुलिस में भर्ती कंहिं कयो आहे किथां जी भर्ती बाबा उबतो ऐं सुबतो हिन दौर जा वीचारा मज़लूम इंसान आहिनि ऐं मज़लूमनि जो साथ ॾियणु हाजी लकड़ जो अवलीन फर्ज़ आहे जेको मुंहिंजे अबे ॾाॾे ते वॾो कर्ज़ आहे। अरे अड़े गरीब बोझनि जो ख़्याल थो अचे त पोइ उबते ई सुबते अॻियुनि ज़ालुनि मां जान छॾाए पोइ उनखे नयूं वठी ॾे न। हाँ सही इते से औरतुनि ठाहिण जा इंडस्ट्रीज़ मुंहिंजो मतिलबु कारखाना लॻल आहिनि जो माण्हुनि खे असां हरू भरू परिणाईंदो। अरे जेकॾहिं ईअं हुजे त मां तूं छा थो भाई ॿ टे शादियूं कयूं न वेठो हुजां हाजी लकड़ वारा हण ऐं खण बाक़ी सही तोरी शादीअ ते रश सही वॾी थी थी मचण भाई आख़िर हाजी लकड़ जी मैरिज छिटी माना शादी ब्याह हाजी लकुण जी शादीअ ते न पर माण्हू ॾिसण लाइ ईंदा त इहो शैतान लाऊं लहे कीअं थो ॿुध पाणे तरंदे कंहिं फुआरो ऐं सच ते मच थो लॻई न लोड़ींदे माण्हुनि खे विढ़ाईंदो शैतान जी विठ ॾिसजई
अहिड़ो दौर ईंदो जो केरु खंघ ॾेई बि कोन को घटि में मसल पाथा मिड़ींदो वञा थो पर पंहिंजा पेर सिधा करे ॾाढो ॾुखियो मरंदे हज़रत इज़राइल उतां साह कढंदई जिथां निकिरण जी जाइ न हूंदई अरे हल भला वक़्तु पे थो वञाई इज़राइल पे थी बस छा कंदो इज़राइल 3 दफ़ा पुट इज़राइल खे यूब टर्न ॾियारियो अथमि इज़राइल करिया सुनो ओ नौकरा सबू आयो पातो अब्बा जेल 4 टुकर थी वई अरे बचाव त थियो ई न वरी रात के 1000 चक्कर थियो मूंखे ईअं एमरजेंसी में सॾु न कंदो कर मुंहिंजो ब्रेक तां पेर खॼी थो वञे अरे ब्रेक तां पेर खॼी थो वञे अंधो त कोन थो थी न अखियो त माशाअल्लाह सही सलामत अथई अरे पो गप में गीसड़ियूं छो थो पाई समझी न समझी छा समझी तव्हांजा सॾ वॾेरा साह सुकाए था छॾनि अॻियां पोयां कुझु नज़र ई नथो अचे सफ़ा अंधो थींदो तव्हां तूं अंधो मंडो गूंगो ॿोड़ो थी मां जॾहिं बि ॿुधां थो मूं वटि को फ़ैसिलो रखायो वियो आहे न त मुंहिंजूं वाछियूं टिड़ी थी वञनि ऐं नासू खिंडड़ी दुनाली बंदूक जा नाल थी वञनि मूंखे रुॻो इहो ॿुधां त फ़ैसिलो केॾी महिल थींदो ऐं केरु कराए वेंदा फैसले लाइ उबते खे चयो वियो आहे हा त पोइ ॿुधा आहिनि काथे त मां भभकियूं ऐं घबकियूं हणां न वॾेरा उबतो ऐं सुबतो चवनि था फैसलो असांजी अखियुनि ते पर छा अरे पर वरी किथां वधसि पर नूरल बुरल राज़ी न आहिनि चवनि था असां चङा मुड़ुस पंहिंजा पाण आहियूं जे वॾेरे घणी कई न त ठका कंडो कढाईंदासीं पेट में अरे जेकॾहिं ठकाव कंदा त मूंखे छा बचंदो मुंहिंजा त सभु पला त खिडड़ी वेंदा समझी भला नूरल बुरल कीअं मञींदा मञाईंदासीं जो वॾेरा तव्हांखे नूरल बुरल जे हक़ में फ़ैसिलो ॾियणो पवंदो न हरगिज़ न ईअं मां कॾहिं न कंदुसि मां जेको फ़ैसिलो कंदुसि उहो हुनखे मञणो पवंदो नूरल ई बुरल खे चए त फ़ैसिले में लचक धारनि समझी न समझी छा समझी समझियो सुबुह तारा ईअं ई थींदो जीअं तव्हां था चाहियो पापा जी मुंहिंजा बच्चा अकुल जा कच्चा पापा कंत में पजियां ॾचा पर इहे ॿई वादन में मुंहुं हणी वेठा आहिनि अरे इन्हनि खे ज़ालुनि ज़लील कयो आहे फिलहाल इन्हनि जा मुंहं अहिड़ा हूंदा पापा लॻे थो त मानी कोन खाईंदे हू मानी खाइनि या न खाइनि पुछण असांजो फर्ज़ आहे हली पुछा था कयूं जे खाधो त ठीकु आहे हलिया त हलूं शाबाश मानी खाईंदो तव्हांजी महिरबानी ऐं जे न खाईंदो त उन खां बि वधीक वॾी महिरबानी छा चईड़े समूह ते मिंथू थो करी त अरे कोन खाईंदासीं मानी त जा बुख मरींदासीं वदा जे बुख काटींदासीं त सची पची मरी वेंदासीं बुख में न तार न बुख में मरंदासीं कोन पर बुख में अञा छिता थींदासीं जेकॾहिं छिता थींदासीं न त दुश्मन जा मथा कच्चा कंदासीं सम्झू ॻाल्हि खे इन जो मतिलबु तव्हां मानी कोन खाईंदो चयुमि न कोन खाईंदासीं वरी सोचो नूरल कद जे माप सां पाथर छिलाईंदो कर हणी मुंहिंजो दूर भञी वेंदो हुई जॾहिं हिकु चकर चयुमि त मानी कोन खाईंदासीं त मतिलबु कोन खाईंदासीं कीअं बुरल तूं मानी खाईंदे न अदो चए थो न हा त पोइ न खाईंदासीं टरो ई था मुंहिंजे ईमान ते एतबार कोन्हे कोई मां न खाई जा वई पोइ अदा मां हिननि खे चवां थो त हिन खे न कचो खाई विझां खणो हितां हणा हुन पादरू हल अदड़ मूंखे हिन ॿिनि भाइरनि जी ख़बर आहे न कयूं त न कंदा छो त न खे 90 कोट हूंदा आहिनि लॻे थो हिन में मच्छी हूंदी अचु
मच्छी न मां कोन खाईंदुसि भली सत ताम हुजनि छा थी पए न खाईंदा तूं मानी हा हा मौला मानी जे टाइम सदाई हिन जा बूथ सुगल हुजनि त असांजी भरो करे मानी खाऊं अरे हा हले जल्दी कर आमीन बाबा बिस्मिल्लाह करे खा हो ॾिस वात पियो थो चिपका हलियो नचे हेॾे अदी गर्मी जी अदी सदी मूं कुझु सोचियो आहे मुबारक थी अदी अदी छाजी मुबारकूं तो बि सोचण शुरू कयो आहे हिन ॻाल्हि जी मुबारक ॾिनी था मैं ठहियो ठहियो इहा माई त आहियां जो सोचींदी आहियां बाक़ी तूं त अंध में तीर हलाईंदी आहीं हा हा मूं त वॾा झेड़ा कराया आहिनि मुंहिंजी ॻाल्हि हुते छुटी हाणे तूं झेड़े जे लाइ तयार थी वई आहे त पोइ ॿुधाए न ॻाल्हि खे वधाए छो थी मां सोचियो आहे त गर्मी पाण खे हेठि थियणो पवंदो कहिड़ो असां जबल चढ़ी वेठियूं आहियूं जो हेठि थियूं मां उहो नथी चवां मां इहो थी चवां त जेकॾहिं पंहिंजा घर ऐं पंहिंजनि भाइरनि जा घर जेकॾहिं असांखे आबाद करणा आहिनि त असां पंहिंजो पाण खे घटि करे हली भाॼी हिन खे परचाए अचूं अदी चवे थी त इहे कयूं था पर अदा वारनि को पुछा करण बि ज़रूरी आहे न अदी उहे पाण वतन था भुल ॾींदा ऐं मूंखे इहा ख़बर आहे त इनकार कोन कंदा पर वरी बि अचनि त पुछी था वठूं हेलो बुआ केतिरा ॾींहं थिया आहिनि तो राब्तो बि न कयो आहे मुंहिंजी जान मां वॾो मसलनि में फाथल आहियां तोखे त ख़बर आहे हाजी लकुड़ मूंखे ऐं अलूअ खे पंहिंजे वाड़े तां कढी छॾियो आहे हाणे ख़बर अथई नूरल ऐं भूरल जा बचल सचल टुकर खाई पिया गुज़ारो कयूं बाक़ी तूं जेको हुकुम करी मुंहिंजी दिल जी राणी महिरबानी करे मुंहिंजी हिन अधु मुड़ुस मां जान छॾाए ऐं मूंखे तलाक वठाए ॾे ऐं तूं मूंसां शादी कर ॾिस मुंहिंजी राणी तकड़ न कर थोरो सब्र बि करे ताकि मां पंहिंजो को घर घाट त ठाहियां पोइ हिन बारे में सोचींदासीं सब्र ऐं उन खां पोइ तूं सोचींदे सिधी ॻाल्हि कर न त तोखे शादी नाहे करणी हवा मुंहिंजी हवा तूं ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर हर कमु पंहिंजे वक़्त ते ई थींदो आहे बस कर जहिड़ो ॿाहिरां कारो तहिड़ो अंदरां कारो वाकाव मूंखे त पहिरियां ई शक हुयो त तूं ईअं ई हथ पटे विले शोहारे जहिड़ो मुंहुं अथई तोखे त कमाई खंगे बि न हुआ इहा त मुंहिंजी फिटी जो मां फाथसि हवा मुंहिंजी ॻाल्हि अदाकारियूं न कर मुआ न त कननि मां वठी कला वधियूं कराईंदी मई नक ॾिठो अथई ईअं तो लॻे जी बित मां टीयर जो टोटो निकितो हुजे मां कोठो ॾिसां थी इन अर्ध मुसाड़े मां तलाक वठी उन सां शादी कंदसि ऐं तूं मुंहिंजी शादी ते न पताशा विराइजा ऐं पंहिंजो बूथ ॾिठो अथई ईअं तो लॻे कि प्लास्टिक वारी बोतल ते का लत अची वई हुजे मां चवई थी फोन बंदि कर घणो मूंखे तंग न कर न त मां फोन मां घिड़ी करे अची बूथ वारा चंबा आणदी मई हाय मारे छॾे पापा ओ मुंहिंजी मुअल मां जा मुड़ुस लॻे तो दिल ते बेस्तो थियो ई तॾहिं त मूं माकोरे जहिड़ो थियो थी पापा होश कर लॻे थो पापा जी कल्ह तेरी आहे अरे छा वरी छा थींदो बवा वो जान छुटी जेका वाचूड़े जहिड़े फ़क़ीर सां सची नथी सघी उहा मूंखे वरी कहिड़ा पटका बदिराईंदी मुंहिंजी जान छुटे त शाम जो किलो मिठाई विराईंदुसि सम्झई अदा असां भेणनि खे तव्हां भाइरनि जो एहसास आहे हाँ एहसास आहे पोइ भला आदि अदा असां सोचियो आहे त पाण खे हेठि करे भाॼाइनि खे परचाए अचूं सची हा उबते ई सुबते खे राज़ी करण जी कोशिश बि कंदासीं को लाचार कोने को हिकिड़ो चकर त खाली मोटी आयासीं जॾहिं असांजे सालनि भाउरनि ते चवण ते असांजी इज़त न कई त ॿियो चकर छो वञूं हाँ सही ॻाल्हि आहे त नी भूख बसर वॾेरे हरू भर वटि हली पंहिंजा कंध झुकाए आज़ियूं ॾियाज़ियूं मिठियूं कयूंसि इन खां सुठो आहे त असांजूं भेणूं वञी इन मसइले खे हल कनि ऐं असांजी घरवारनि खे राज़ी कनि जेकॾहिं जीअं सदी उमिरि सां निकिरे थो त पोइ टेड़े करण जी कहिड़ी ज़रूरत आहे अदा असांजूं ज़ालूं हिननि जे चवण ते अची बि वञनि पर उबते सुबते खे मिंथू कॼूं न ही हो मथे ते चढ़ी वेंदा जट खे ॾिजे मान त चुटीअ सदो गिल मथे असांजे भेनरुनि खे वरी मोतबर थी ॾेखारी अथई थी सघे थो न त हथ पोइ खणनि बस अदा बस तोखे ईअं थो लॻे
तो पंजने भेणन के सुञातो ई कोने मां या सर्दी सर्दी हकल ॾींदी आहियां न त माण्हुनि खे ॾकणी वठी वेंदी आ ऐं अदा मां या गर्मी अख खणा त माण्हुनि जा पघार निकिरी वञनि। अधी तव्हांजी असांखे ख़बर आहे पर छॾ दा पर जी पचर अधी तव्हां वञो पंहिंजी नह चोटी जो ज़ोर लायो मथां कमु थी पवे ऐं वॾे हरू भरू जे फ़ैसिले खां बची पवंदासीं ऐं लानती लकुड़ जे मुहते में दमकी मलजी। हा अदा हा जेकॾहिं भाॼे यारनि खे असांखे पोती लाहे रखणी पई न पोइ बि असां परचाईंदासीं ऐं तव्हां भाइरनि सां बि असांजो वाइदो आहे त हुननि खे परचाए असां पोइ मोटंदियूंसीं। अदा इहो तेरी थियूं न रहंदो मामले खे ख़राबु करे थियूं। ॾिसजांइ मांधाणी हाजाणी ऐं हिननि ॿिन्ही जा जुंडनि में हथऊं अथई ईअं लॻंदो झटि साइकिल दौड़ाए। अदा वाइदो आहे जे असांखे ॿ टे धक बि लॻा न त सबर करे मोटी वेंदीसीं पर भाॼा हिन खे वठी ज़रूर ईंदियूंसीं। वधी तव्हां छॾियो अधे भुरल खे वारो कयो मिंटू आज़ियूं न्याज़ियूं गीसूं करणियूं पवनि कजो पर ठाह खां सवा न मोटिजो। पियो पियो पता सुखता तैयारी पकड़ो तैयारी तैयारी कयूं जो भला गुट में बोड थी अचे छा? अरे न न बोड खां ॻाल्हि वॾी आहे। बोड खां वॾो कमु छा असांजे ॻोठ ते जंग जे जानवरनि हमिलो कयो आहे छा? जानवरनि जी जाइ न आहे बाबा वॾो कहर थियण वारो अथव। अटे पॿुधा न कलाक खां पुचुल ॼाड़ी पुठो हणी तव्हां वारी ज़ालूं तव्हांजे घर पयूं थियूं अचनि छा जे लाइ? ॾेढे चरे ते वचा तो इहा ॻाल्हि किथां ॿुधी? तव्हांखे त ख़बर आहे न बाबो शमू ऐं मां नूरल बुरल वारनि वटि नौकर आहियूं। अॼु ख़बर आहे असांखे ख़बर आहे लकुण खां पोइ नूरल भूरल खे तव्हां साईं साईं कंदा हो तव्हांजे असांखे ख़बर न आहे। कत ते न वञ बाबा असां ख़ानदानी वफ़ादार हूं नौकर हूं बसि हाजी लकुर असांजो क़दुरु कोन कयो। हलू तव्हां ॿई पीउ पुट मुतबर आहियो तूं ॻाल्हि कर छा ॿुधी आयो आहीं? मूं ॿुधो आहे तव्हांजूं ज़ालूं तव्हांखे ऐं तव्हांजी भेणुनि खे परचाइण अचनि थियूं सो बि तव्हांजे घर डायरेक्ट ईअं सम्झो त निकिरी चुकियूं हूंदियूं। हली अचनि का ॻाल्हि ई कान्हे का असां पर ठाह कोन कंदासीं असां इज़कार था कयूं हिनमहिल बि मंझंदि बि शाम बि छो त असांजे भेणियुनि जॾहिं असां था ठाह न कयो असांजूं ज़ालूं केरु थींदियूं हुन विच में अचण वारियूं जॾहिं वॾेरो हरू भरू फ़ैसिलो करे थो उन ते बि नथा बीहनि पोइ हिनमहिल वरी मोतबर थी अचनि था इनकार ठाह खां ठुप इनकार कीअं था सुब त सही थो चवनि। हा हा कोन कंदसि ठा जॾहिं अंधनि भेणियुनि मुंहिंजो मतिलबु आहे अंधनि भेणियुनि असांखे ख़ाली मोटाए छॾियो पोइ वरी असांजूं ज़ालूं केरु थींदियूं आहिनि जो असां सां ठा कंदियूं? इहा हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे छा कयो या न कयो मुंहिंजो कमु तव्हांजे इतला कर मां कमु करे छॾियो। वरी बि महिरबानी अदा अधड़ जो तो असांखे वक़्त खां अॻु में आगाह करे असांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि विधी हाणे असांजूं ज़ालूं भली पंहिंजे भाइरनि सां गॾु अचनि पर असां बि अखियुनि में चहर करे बीह रहंदासीं कीअं त सुबता सही तो चई था पुता हाणे ईअं थींदो हज़ार कर थोरो करो। अस्सलामुअलैकुम। हाजी लकुण जो खैर खैर हुदो खैर काॾे वतो था ये चड्डा टेड़ीदा अच्छा मम्मा हाजी लकुड़ असां घर था वञूं वो अलू अदड़ आहे न टेंटड़ो उहो असां सां रस्ते में मिलियो असांखे चए पियो तव्हां वारियूं जेके ज़ालूं आहिनि न तव्हांजे घर थियूं वञनि तव्हांखे तव्हांजी भेनरुनि खे परचाइण हाणे असां ॿई ॿाहिरि पंहिंजे घर था वञूं। अड़े चरीअ जा पुट अञा अकुल ई कोन सिखिया आहियो। पुट तव्हांखे परचाइण कोन थियूं अचनि परचाइण जे बहाने तव्हांखे बेस्तो करण थियूं अचनि बेस्तो। उहो कीअं भला? पुट फिलहाल तव्हां ते मखण वारो हथ फेराए थियूं तव्हांजे भेनरुनि खे बख विझंदियूं कूड़ा बख ऐं पोइ तव्हांजूं भेनरूं वेंदी वञो नूरल ऐं बूरल जे घर। हाँ अड़े पोइ ॿई ॿाहिरि उन्हनि जे भेनरुनि खे अकेला थी अची वेंदव पोइ पुट वसंदव थुक ऐं लानत। हा ईअं त थी सघे थो। अड़े थी सघे थो छा पुट थींदो सलाम वालेकुम सलाम। वालेकुम सलाम पर ॿुध
सलाम छाला थो करे अरे जेतिरी न तव्हां ॿिनी भाइरनि जी रनूं बेइज़ती थियूं कनि त तव्हां सुकी कंजा थी विया पर साईं न वॾा निसो आओ साईं असां जेड़ी महिल पंहिंजी ज़ालुनि जे साम्हूं वेंदा आहियूं न त असां पंहिंजी गैरत दर ते टंगे पोइ अंदरि वेंदा आहियूं। असां सां गॾु हूंदी ई न आहे त ईंदी किथां? या तव्हांजी गैरत आहे या मथे ते को रओ अथव जो वञण महिल दरवाज़े कुंडे में टंगे वेंदा हो? हा अरे मूंखे ॾिसो मूं मां तजुर्बो हासिलु कयो गैरत करे 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 हीअं सफ़ा हाजी लकुण जी नालो आहे इहो लकुण थी वियो हाजी लकुण तुंहिंजे गैरत जी गारंटी वॾी आहे तॾहिं त तुंहिंजो रत छाड़े छॾियो अथनि बाक़ी वञी हॾनि जी मूड़ी बचो ही। अरे तॾहिं त चवां थो त अहिड़ी गैरत धारियो जो पंहिंजे ज़ालुनि जे अॻियां बि न झुको न भेनरुनि जे अॻियां झुको। अरे बात चवां थो बुर्दबार पोइ गीसियूं कंदा तव्हांजे पेरनि ते नूर लही बूर ईअं सम्झो त तव्हांजे हथनि जूं कटपुतलियूं थी नचंदा। अरे तॾहिं त चवां थो त तव्हां सब्र वारो सीरप पियो त तव्हांजो कदुर थिए। अरे पंहिंजे कद पुत गुर गरा थियो गरा कोन कंदासीं ठाव हाजी लकुण तूं फिक्र ई न करे। ओए जान जा पुट तैरकीस शाबस आहे तव्हांखे ॿिनी खे शाबस आहे न नूरे बूरे खे ख़बर पए त तव्हांजी हैसियत कहिड़ी आहे। ॻाल्हि ॿुध दी हाजाणी असांजा मुड़ुस असांखे परचण आया हुया असां न वियासीं ऐं जेकॾहिं हाणे न आया न त असां रुठाए रहिजी वेंदासीं। ईंदा न आया त असांखे तकड़ न आहे करणी। असांजो तीर सिधो निशान ते लॻंदो। तूं माथे करे तमाशो ॾिस। अभी हिम्मत कयो जल्दी कयो तयारी कयो। तयारी कयूं छो नूरल ऐं भूरल वरी मेड़ खई था अचनि छा असांखे परचाइण जे लाइ? न इन्हनि जूं भेनरूं थियूं अचनि असांखे परचाइण जे लाइ। अच्छा हाणे गर्मी सर्दी जो वारो आहे पोइ तव्हां छा था चओ परचणो आहे जाने उन्हनि खे घर ॾियणी आहे। मां त चवां तो परची पओ ज़िंदगी ते को बरवतो ई न आहे। बच कर बेशरम शर्म नथो अचे। मां चवां थो अहिड़ो बुत चंपे में हणे जो वात बि फिरी वञे। अरे अंदो अच्छा बूत चंबे में न चंपा बूत में। पोइ मूं बि ईअं चयो न त चंपे में बुतण जेकॾहिं परचणो बि न आहे त पोइ असांखे सम्झाए न असांखे करिणो छा आहे? त भई पंहिंजो ध्यानु मुॾे ॾियो त मां तव्हांखे सम्झायां त तव्हांखे सम्झणो छा आहे। जॾहिं मां सम्झाइण शुरू कंदो आहे न त मुंहिंजे सम्झ में इहो ईंदो आहे त तव्हां सम्झो या न सम्झो पर मां कोशिशि त कयां थो न कीअं अदा सुबता सही तो चवे अदा बता तोखे वरी वात में ॿुधायां था कनौर ते कर। वादा बता मां कमाल करे छॾी सलामती मुंहिंजो यार भला इहो त ॿुधाए करिणो छा आहे तोखे? ॿुधी बि नथो मरवी हेतिरी ॾाढी कुटियारी एकदमि सम्झे आंसो बि कोन वरी नहीं थी सम्झायां तोखे। अदा ही किथां सम्झंदो हिन जो ध्यानु हूंदो सर्दीअ ॾे। हाणे हीअं कयो तव्हां ॿई अजूं हलो कमरनि में त मां हिन पंहिंजे भाउ दुंबे सां मथो हणां थो। हा सही आहे अदी मांदाणी हली आ। अदा सुबता जी अदा बता वे त तोखे मां बि सम्झायां। हाँ सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।